बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं तव्हांखे मालूम आहे त मदरसनि जे पढ़ाई जो भरपूर तरीक़े सां आगाज़ थी चुको आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजे मदरसा मदीनतुल उलूम बाईपास टाउन सोनमियाणी रोड दादू जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह इफ्तिताही तक़रीब सही बुखारी मुनाक़िद कयो वियो आहे, जंहिंमें उस्तादुल उलमा शेखुल हदीस हज़रत मौलाना साईं मंज़ूर अहमद सुमरो साहब अल्हम्दुलिल्लाह उहे शिरकत कंदा ऐं महिमान ख़ासि फ़सीहुल बयान हज़रत मौलाना साईं नवाज़ुल्लाह अल हसनी साहब दादू वारा अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जो बि ख़िताब थींदो ऐं फ़सीहुल बयान शीरीन ज़बान हज़रत मौलाना साईं हबीबुर रहमान मलकानी साहब अल्हम्दुलिल्लाह उहे बि असांजा ख़ासि महिमान आहिनि। उनखां अलावा असांजे ज़िले दादू जा बहितरीन क़ारी इमदादुल्लाह जमाली साहब अल्हम्दुलिल्लाह उहे बि शिरकत करणु फ़रमाईंदा। हिन प्रोग्राम जा ज़ेर निगरानी उस्तादुल उलमा हज़रत मौलाना साईं अली असगर लगारी साहब, जेके जामिया मदीनतुल उलूम बाईपास टाउन सोनमियाणी रोड दादू जा मुहतमिन आहिनि। उन्हनि जी ज़ेर निगरानी हेठि अल्हम्दुलिल्लाह हीउ प्रोग्राम मुनाक़िद कयो वियो आहे। साईंजन जो इहो असांखे हुकुम हुयो त तव्हांजा जेके बि यूट्यूबर दोस्त आहिनि, जेके तव्हांखे बहितरीन नमूने सां तव्हांखे फॉलो कंदा आहिनि, तव्हां उन्हनि समूरनि यूट्यूबरनि दोस्तनि खे तव्हां पैगाम पहुचायो ऐं दावत अर्ज़ु रखो। इन करे मां हीउ वीडियो ठाहे रहियो आहियां। तव्हां सभिनी दोस्तनि खे, जेके मुंहिंजा यूट्यूबर दोस्त आहिनि, सभिनि खे दावत अर्ज़ु आहे त हिन प्रोग्राम जे अंदरि शरीक थी करे सवाबेदार हासिलु कंदा। ऐं अल्हम्दुलिल्लाह इफ्तिताही तक़रीब जी तारीख़ 7 जून सूमर जो ॾींहुं सुबुह जो 9 बजे अल्हम्दुलिल्लाह इहा तक़रीब जो इंतज़ाम शुरू थींदो। सभिनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन तक़रीब जे अंदरि शरीक थी करे सवाबेदार हासिलु कंदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।